अस्सलाम वालेकुम दोस्तों। दीवारनि जी दुनिया पोयां अयूब खोसे जी जेल डायरी मुझे हथनि में आहे। पाण हिकिड़ो हिसो पहिरियों हिसो पढ़ी चुका आहियूं, ऐं अपलोड करे बि चुको आहियां। हाणे असीं हलंदासीं ॿिए हिसे ॾे। पेशे ख़िदमत आहे 24 मार्च। हैदराबाद जे रक्षनि ऐं गाॾियुनि जो आवाज़ सुबुह जे एहसासनि में चूंडणी हणी ॿुधाए थो त ज़िंदगीअ जो समुंड तेज़ रफ़्तारीअ जे लहरुनि सां छुली पियो आहे। माण्हू ख़्वाहिशनि जा झंडा दिलि ऐं ज़हन जे हथनि में खणी निकिरी चुका आहिनि। हुस्न पंहिंजी सॼी मग़रूरी ऐं कोमलता खणी दिलयुनि जा शहर फैलण लाइ पंहिंजी फ़र्ज़ अदायगीअ ते निकिरी चुको आहे। रोशनीअ जे सफ़र में छा छा थींदो उहो केर बि नथो ॼाणे। दीवारनि खे भाकर पाए चोटियल उस मुर्की पुछे थी, छा थो चवणु चाहीं? आऊं नीरे उभ जे वुसतनि खे ॾिसां थो ऐं चवांसि थो दिलि में, आऊं फ़क़ति उहो थो चवणु चाहियां ऐं ईंदड़ नस्ल खे उहो थो सुञाणणु चाहियां त असां साइंस जे उरूज वारे ज़माने में अखियूं खोलियूं, दुनिया खे तरक़ीअ जे इंतिहा वारनि रस्तनि ते वेंदे ऐं पहुचंदे ॾिठो। जग जे केतिरियुनि ज़मीनुनि ताईं ग़ुलामीअ जा पेरा उखड़जंदे ॾिठा। क़ौमुनि जे महज़ब पिणे जूं इंतिहाऊं पसियूं त गॾोगॾु बेरहम जंगियुनि खे बि पसियो त एटमी ताक़त जे ड्रोड़ ऐं क़ौमुनि खे सहकंदे बि ॾिठो। साॻिए वक़्तु जिते इंसानी हक़नि जो ढिंढोरो पिटबो रहियो, उते इंसाननि जा हक़ बि खसिया विया ऐं अछे ॾींहं जे रोशनीअ में इंसान ज़ात खे पुश्तियुनि जे तह ते बीहारे हथियारनि ऐं मंशियात जो उरूज बि अखियुनि सां ॾिठो। सॼी दुनिया जे हिक थियण जी जिते ॻाल्हि कई वई, उते इंसाननि खे छड़ो छर रखण जा मरहला बि पसियासीं। हिकु मुनाफ़िक़ दौर असांजे हिसे में आयो। दुनिया जिते महज़ब पिणे में ज़िंदगी गुज़ारे, असां उते ग़ुलामीअ में हयाती बसर कई। असांजे दौर जे इंसान दर्द जी सहरा में अकेलो थी भोॻियो। ॿियो त ठहियो, पर हुनखे पंहिंजी मर्ज़ीअ ते साह खणण बि न ॾिनो वियो। असांजे दौर में अखियुनि खे बेसबब रोआरियो वियो, माण्हुनि खे बेसबब मारियो वियो, चरचर सेलनि में आणे तशद्दुद मां गुज़ारियो वियो। असांजे दौर जे अदब ऐं तारीख़ रत सां पंहिंजो मुंहुं धोतो। असांजे दौर जे जवाननि आपघात कयो, जंहिं जो दर्द वक़्त जे कंहिं बि हाकिम महसूसु न कयो। असांखे मसीहा न मिलिया, जे मिलिया त मयार ते न लथा। असां बेसुराईअ जे भरपट में एतिरा त छणियासीं जो असांखे महबूबाउनि जूं मोहबतूं ऐं निगाहूं बि मेरे न सघियूं। ऐं उन अहसास जे उस में असांजे शाइरनि खे इहो चवणो पियो त टिड़ण जा ॾींहं हुया, ॾिस असां छणिया आहियूं। ऐं असांजे अदीबनि खे इहो लिखणो पियो, वक़्त खां कुझु न बदिलियो आहे, हिदायत खां महरूम हुकुमरान असां ते हुकूमत करे रहिया आहिनि। वरिय विहामी वञण जे बावजूदु कहाणी ज़हर ऐं ज़िंदगी जो शामो हिकु ख़्वाब जी ताबीर लाइ गिरेबान चाक करे ज़िंदगीअ जे रण में भटकी रहियो आहे। असांजे दौर जे हुस्न खे उघाड़ो करे घिटियुनि में गिलियो वियो, किथे बि इंसाफ़ जो रंग ऐं चहिरो नज़र न आयो। असांजे दौर जा मुफ़लिस माण्हू लादवा थी मुआ। असां बेइंसाफ़ीअ जी इंतिहा ॾिठी। असां इंतिहा पसंदीअ जो बदबख़्त तूफ़ान अखियुनि सां ॾिठो, जंहिंमें जवानियूं छणी वयूं ऐं घर उजड़ी विया ऐं कई माण्हू क़ैद खाननि में बेसबब वारिया विया। उन्हनि जे पोयां मोहबतुनि जा मासूम बदन कुमाइजी बिड़भांग दड़नि जहिड़ा थी विया, जिन ते वरी का बि चांदनी न लथी। सलेबनि जो सफ़र हर अदा खे उस में बीहारे वियो। दानिशवरी सिगरेट वांगुरु सड़ंदी रही, पर अफ़सोस जो होशमंद ज़बानूं बि चुप रहियूं। पूरो ॾींहुं ईअं ई जेल जी चौदीवारीअ में छणी वञे थो। ॾींहं जी अख़बार अमेरिकी सदर बिल क्लिंटन जे हिंदुस्तानी दौरे जे वर चढ़ियल रहे थी ऐं सिंध जी रिवायती रस्म कारोकारीअ जे नज़र थी वियल कुझु हयातियुनि जा वाक़िया
अखियूं फाड़े तकिन था। शाम बि होरियां होरियां पस मंज़र तोड़े पेश मंज़र तां हटी वञे थी। राति जो खोलीअ में जेल साथियुनि सां देरि ताईं कचहरी थिए थी। राति जो ॾेढ उन रिहाण में थी वञे थो, बल्ब विसामी वञे थो। राति जो मख़मूर पहर उन शख़्स जहिड़ो महसूसु थिए थो जेको वक़्तु गुज़री वञण खां पोइ कंहिं शहर में अची पंहिंजे उन दोस्त जे माण्हुनि खां पुछा कंदो हुजे जेको के साल अॻु अपघात करे मरी वियो हुजे। ऐं तस्वर में हैदराबाद जे प्रेस क्लब अॻियां हिकिड़ी नंढड़े ॿार खे हिकु वॾो अछो प्ले कार्ड हथनि में झले बीठल ॾिसां थो, जंहिं ते साफ़ ऐं कारनि अखरनि में लिखियलु आहे, मुंहिंजे दौर जा इंसानो मोहबत खे बचायो। ऐं ॾिसां थो रस्ते तां वेंदड़ हर शख़्स ख़ामोशीअ सां गुज़रंदो रहे थो, को बि उन तहरीर ते तवजा नथो ॾिए। ईअं सुबुह मां शाम ऐं शाम मां राति थी वञे थी, पर उहा तहरीर अखियूं नथियूं पढ़नि। पर अजब जहिड़ी ॻाल्हि इहा थी रहे त उहो नंढड़ो ॿारु उञ ऐं बुख बावजूदु उते बीठो रहे थो। मूंखे हुन जे उन जिदोजहद ते वॾो प्यारु अचे थो ऐं तस्वर में आउं हुन जे हथड़नि खे चूमी वठां थो। दोस्तो, हीउ अॼोको 24 मार्च वारो हिसो बि पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। इंशाअल्लाह वरी जल्द अव्हां सां 25 मार्च वारे वर्कनि सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह।